रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन। इनके खड़ा है तेरा खुद पानी इत रखो गिलास में पी लो। वस्सलातु वस्सलामु अला बस नंढड़ो वे सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अफ़हसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। फताअल्लाहुल मलिकुल हक़ ला इलाहा इल्लल्लाहु रब्बुल अर्शिल करीम। वमन यदउ मअल्लाहि इलाहन आखर ला बुरहान लहू बिह फ़इन्नमा हिसाबुहु इंद रब्बिह इन्नहु ला युफ्लिहुल काफिरून। वक़ुल रब्बिग़फ़िर वरहम वअन्त ख़ैरुर राहिमीन। मुझे भाइयों अजीज़ों सब बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अरणे पारे मां सूरह मोमिनून जूं आखिरी आयतूं तिलावत कयूं थो। इहा उहा सूरत आहे जेका नाज़िल थी आहे मक्के पाक में।
अल्लाह ताला शला असांखे काबतुल्लाह जी ज़ियारत भी नसीब करे ऐं अरबी मोहम्मद करीम जे रोज़े अतर जो दीदार भी नसीब करे। नबी से फरमायो त मुंहिंजा अल्लाह मांखे मक्को ॾाढो प्यारो अबाणो वरितो न पर हाणे मके जा मुशरिक मूंखे रहण नथा ॾियनि। हाणे उन्हीं शहर में मांखे रहा जेको तोखे प्यारो आहे। मक्को नबी खे प्यारो, मदीनो मुनव्वर चओ अल्लाह खे प्यारो। मुंहिंजा पैगंबर तुझे करे मां मक्के के शहरन जो सरदार बनायो दम। तू नबियन जो सरदार, मक्को शहरन जो सरदार, काबो किबलन जो सरदार, जेका तोखे उम्मत ॾिनम उहा समूरन नबियन जे उम्मतुन जी सरदार आ। कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। कुरान नबी जो शान क्यों खीर में खंड गालियूं ए बैत रुबायूं दुईड़ा मां वटि कोन। उहो कुरान ॿुधाइण आयो आहे जेको मके में नबी सही पढ़ियो, मदीने में पढ़ियो, ताइफ में पढ़ियो, बदर में पढ़ियो, उहद में पढ़ियो। अज भी कंबर वारा मके मदीने जे जबलन दे नजर कर तो कुरान जो आवाज गूंजी रहियो आहे। कुरान नसीब थींदो आहे जो बख्त वारन। अबू जहल वारा, उतबे शेबे वारा बदबख्त बनिया। हाँ बख्त वारो बनियो त हजरत बिलाल कुरान के अल्लाह जीअ में जाए ॾिनई। मोहम्मद मुस्तफा जी गुलामीअ जे करे मारा खाधई। तौहीद जे करे त तलवारीअ ते पियो लेटायो हो, तॾहिं बि पियो चवे कुल हो अल्लाहु अहद। अल्लाह हे दुखन सां आयो आहे। हेरत जा दरिया पार करे आयो। कंबर वारो गदड़ क्यों कुरान जो न त तबाह बर्बाद थी वेंदो। सुख जी निंड न कंदो जल गदड़ क्यों कुरान जो। अज उहे मुंहिंजे नबीअ सां गॾु रोज़े में भाकुर पातियूं ॿिया नबीअ सां सच्चा, कुरान सां सच्चा, रब सां जो सच्चा। तॾहिं त पैगंबर खे रब चयो मुस्तफा जा गुलाम 1400 वरी 1400 मां 313 चूंडियई। 313 मां जो 10 चूंडियई, वरी 10 मां 4 चूंडियई। कुरान पढ़ा तो कब्र सोड़ी दई, कुरान पढ़ा
ताल अज़ाब डरी वले कंबल वारो हे सजो जान कुरान जेते कदे भी ढोआ कुरान द जहान कुरान वो चौका जे जमीन ते न रहंदी जेके कुरान के चिंबड़ा उहे जो वली बणिया जन मुस्तफा जो दीदार करे कलमो पढ़ी ईमान दो उहे सहाबी बणिया ॾाढो जो सुभान अल्लाह उलाइकल लज़ी नम्तहनल्लाह 26 पारो सूरत हुजरात मिठो कुरान या आयत रसूलुल्लाह जे रोज़े अतर जे सोन ॼारनि जे विच में सदड़ी कड़ी दीवारा उन ते इहा आयत लिखी पई आहे उलाइकल लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा अजो द माना ज्ञान द अंदर ठरे कुरान रहमत जो दरियाव पर कुरान जी माना जो आईनो अथस तो आवाज थोड़ो देस मिशन दरिद जे दिया अल्लाह नबी के चई दसो तुझे गुलामन जे दिल जो मां इम्तिहान वठो ये पास थी गालियूं न कंदुमि कुरान और नबी जो शान ये इम्तिहान में पास थी इनके आज़माए जाए उलाइका हुमुल मुमिनूना हक्का ये पक्का सच्चा थी वजाए वजाए इनके जान जोड़े वरी जान जोड़े इम्तिहान में पास किया ये बिलाल के तलवारी दे लेटाए काफर या छोरा गिचिय में रसी विझी गेलन पिया गिटिन में तभी बिलाल पिया चए कुल हु अल्लाहु अहद जी पिया मारन ये ईमान वधंदो पियो काबर पिया चवनस यद चुप कर मारे मारे थकी पियाऊं जे चरिया न आयो टके जो दिलो वरदाओ वजाए ॾिसंदाओ त कचो आ कि न पको आ मां बिलाल खे रब आज़माए थो त बिलाल कचो आ कि न पको आ जान हली वेंदी रग रग मां बूटीअ बूटीअ मां इहो आवाज़ निकिरंदो आहद आहद समूरा चओ क़ुरान सचो कद लगण वारा भी चओ सच्चा फरमाई पैगंबर तो जन खे मां आज़माए वरी आज़मायो तम वमा लकमु मिनहुम इल्ला अन युमिनु बिल्लाहिल अज़ीज़िल हमीद ॾाढो जो सुभान अल्लाह और सुरीवे रब मुस्तफा के गुलामन के आज़माए वरी आज़माए इम्तिहान वठी वरी इम्तिहान वठई लेक्चरार इम्तिहान वठे सर्टिफिकेट ॾे
ए पास थी अर्श वारे चयो तुझे गुलामन जे दिल जो इम्तिहान वतन ये पास थी इल्ल के मां जन्नत जो सर्टिफिकेट दई छड़ियो मुफ्त में जन्नत न मिलंदी इम्तिहान ईंदा कंबर वारा 1400 साल अगु कुरान में रब बुधाए छड़ियो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक्सिन मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात। एडा हमारा सुभान अल्लाह तक क्यों कुरान नसीब थी नवा वक्त वारा अबू जहल वारा मिल्कियतुल जमाल का बड़ा कुरान ऐ मुस्तफा को मुंह मोड़ियो बदबख्त बणजी जलील थी बाय में वया बिलाल वडे बख्त वारो हो मजूरियों करण वारो बड़ा कुरान के सुनिया तई घूमे मक्के जे के दिल में पियो जुतिया जो खड़काट अर्श दे पियो हले मुफ्त में जन्नत न मिलंदी जवे तो पुटन में मालन में जानल में बुखा नहीं दुख नहीं तकलीफा नहीं फसल तबाह कर दो माओ आजमाई दो माओ सब्र कंदा बदले में मां अल्लाह जन्नत रीनो मां त्रे रास्ता जो जन्नत जाओ घणो त्रे एको जिक्र बियो शुक्र बियो सब्र सुभान अल्लाह एकड़ो आलिम वडो आलिम बुजुर्ग हो उनके बादशाह पाजी न्याणी ली चई बियो अमल कोने मन इन बुजुर्ग के न्याणी ॾियां इन न्याणीअ जे करे मांखे रब वटि नजात मिले इज्जत कंदा बादशाह भी अल्लाह वारन जी अज ज़ालिम थिया मानू हिन जी इज्जत उहे कंदा जो जन जे दिलनि में अल्लाह जो खौफ आलिमन जी इज्जत उहे कंदा जो जेके दीनदार हूंदा मुवहिद न्याणी हसीन जमील बादशाह जी धीअ ए बुजुर्ग सादड़ो कपड़ा भी सादड़ा रंग भी सादड़ो हिकड़े दी घरवारी ऐं पाण गॾी जी मानी पिया खाइन घरवारी के चई तू भी जन्नतियाणी आहे दम्मा भी जन्नतिया सुभान अल्लाह चओ घरवारी थी चए न मुआज़े न अखि बूटी न अमल नामो सजे हथ में मिलियो न ताराज़ी जी तोर थी जन्नती कीअं थियासीं घरवारीअ खे चई तू मूंखे मिली आई हूर जहिड़ी सुहिणी मां शिकिल जो सादड़ो ॿुधंदो वञ तो मुझे मिलण ते बादशाह जी थी आई जवे हाथ सादड़ो हिन जा कपड़ा भी सादा मां हसीन जमील तो मुझे मिलण ते वाह वेला न कई सब्र कयो थी मां तुझे मिलण ते
शुक्र कयो रब इन जे तम लायक ही लफ्ज़ हेड़ी घरवारी मुखे दिनी थी तुझा शुक्राना तो क्या ज़ाल के चई तो सब्र क्यों मां शुक्र क्यों सब्र जो रस्तो भी जन्नत शुक्र जो रस्तो भी जन्नत ॾाढो जो सुभान जो ज़िक्र जो रस्तो भी जन्नत या अय्युहल्लज़ीन आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ए ईमान वारो गले में घणो मांखे याद कयो तव्हां फर्श ते याद कयो मां अर्श ते याद कयो तव्हां माण्हुनि में याद कयो मां मलाइकनि में याद कयो कंबड़ वारो माई मरियम नंढड़ी बंद कमरे में रब के पई सदे त छत चीरे अणमुदायता मेवा पे खाराई नबी जो तबलीग भी कंदा हा त मजदूरी भी सुभान अल्लाह जो दीन जो कन भी मजूरी भी ज़करिया अलैहिस्सलाम नंढड़ी बीबी मरियम जी खिदमत कंदो हो हिकिड़े ॾींहुं सफ़र में वियो 3 ॾींहंनि जे सफ़र ते मरियम के कमरे में बंद करे तालो ॾई चाबी पान खणी वियो 3 ॾींहंनि जे जाइ ते ॾींहं लॻी वियसि दीन जे कम में तबलीग में छोकरी याद अची वई पहिरियों विसरी वई हेॾा ॾींहं थी विया उठीअ ते चढ़ियो भॼ भॼा चिलड़े सां ॿधी चाबीअ सां तालो लाथई हुन जे लेखे मरियम त मरी वई हूंदी नज़र जो करे त मरियम त वेठी आ घर मेवन सां भरियो पियो अथसि हेॾो मुंद वारा मेवा हेॾो अणमुदायता मेवा नबी वा जीअरो ॿई जान उन्हनि तबाह कया जेके लॻा मुजावरनि जे कढ दुनिया भी वही आखिरत भी हे भी तबाह जो कढ लगण वारो उहे भी तबाह अरे चरियो थियो आहे जॾहिं नबियनि खे ख़बर नथी पए ॼाणाए त उन जी मर्ज़ी न ॼाणाए भी चओ उन जी मर्ज़ी ॻाल्हियूं नथी अक़ीदे ते थो ॻाल्हायां मन मोहिद थी मरे कबर में पुॼे त कबर बिश्त जो भाउ मरियम खे तो चवे काल या मरियम अल्लाह लके हाज़ा सुभान अल्लाह क्यों ॻाल्हियूं न कंदुसि हिकु त बिश्त जे बाग में वेठा आहियूं ॿियो उन क़ुरान खे ॿुधी रहिया आहियूं जंहिंजी पहिरियों तिलावत जो रब पाण कई आहे सूरत ताह यासीन जी रब तिलावत कई हाणे तोखो थो पुछां जे बाना तिलावत कंदा त इहे रब रसूल खे प्यारा कीअं न लॻंदा قال يا مريم أنى لك هذا मोमिननि जो अंदर ठरदो ई क़ुरान था मस्किरियूं ॻाल्हियूं बैत
रुबायूं दुहीड़ा कसीदा ये तो वाटर भी न डप दई ये समुद्र पार करे उन्हीं रब सां मिलाईंदी जे टिन अंधारन में तुझी ये सोनी तस्वीर ठाई आ सोचे वठ मरियम के तो चे मेवा काॾों आया काॾे वई चवेस थी बाबा ॿिन ॾींहंनि जे जाइ ते तो 8 ॾींहं लाता रात जे टाइम ते बुख ते न पे आई अल्लाह सिर सजदे में रखी उन्हीं के सजन जंहिंजो ही ऐलान फज़कुरूनी अज़कुरुकुम गालियूं नथी कुरान हिन जे करे आयल अज़ाब टरी वेंदी रुठल राज़ी थी वेंदी हिन जे करे फ़ैसला जन्नत जा थी वेंदा इन जी ज़ियारत कयो कुरान जी हिन जो दीदार कई इनाम टे मुझो नबी तो फरमाए 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे दीदार करण सां 3 इनाम मिलंदा घणो ॾाढा ॻाल्हायो पहिरियों क़ुरान जी ज़ियारत ॿियो काबे जी ज़ियारत टियों अबे अम्मा जी ज़ियारत जंहिंजा मरी विया थी अबो मां उन्हनि खां पुछो रोईंदा था वठनि त कॾहिं अबो प्यार कंदो हो कुलनि ते घुमाईंदो अम्मा गंद धोईंदी खीर पीआईंदी अॼु कब्रनि में वञी पुॻा अल्लाह कपिड़े जो कदुरु पुछणो थी कंबर वारा उघाड़े खां पुछ पैसे जो कदुरु पुछणो थी गरीब खां पुछ अल्लाह अखियुनि जो कदुरु पुछणो थी नाबीले खां पुछ डंगुनि जो कदुरु पुछणो थी माज़ूर खां पुछ ॿारनि जो कदुरु पुछणो थी त लूले लंगड़े खां पुछ ज़ुबान जो कदुरु पुछणो थी त गूंगे खां पुछ अबे अम्मा जो कदुरु पुछणो थी त यतीम खां पुछ मोहम्मद मुस्तफा खां पुछ त अबो छा हो त अम्मा शाही अल्लाह अर्ज़ पे कयूं त 4 ॾींहं जी हयाती कुझु कर माई मरियम बंद कमरे में छा चई नबी खे त उन्हीअ खे सॼम जंहिंजो ही ऐलान फज़कुरूनी अज़कुरुकुम ॾाढो चओ सुभान अल्लाह चवे तो तव्हां माण्हुनि में यादि कयो मां मलाइकनि में यादि कया तव्हां फर्श ते यादि कयो मां अर्श ते यादि कया यादि कंहिंखे कयूं ज़ुबान कंहिं ॾिनी ॾाढा ॻाल्हायो सॾु कंहिंखे कयूं मदद कंहिंखां वठो रब कंबर वारा अखियूं बदलई कन ब हथ ब पेर ब चप ब दंदन जूं चराबियूं ब बाह ब डंगूं ब मथो हिकु ॾिलई घणान मथा ॾाढा गला अज दर भजी सुञाण कराया आहिनि मथो हिकु ॾिनई बन
बड़े हाथ गैर जो भी सजदो कर मुझो भी सजदो कर मथो हिकु ॾिनो माए मां भी हिकु व इलाहुकुम इलाहु वाहिद वो जो इदो इहो मुझे दर ते झुका बस हे लफ्ज़ ॿुधो हे क़ुरान अथनि में आहे अल्लाह ताला असांखे मोहताज करे पैदा कयो आहे कुछ पंहिंजो कोन्हे सब उधारो ॾिनो अथई हाणे का चीज़ पंहिंजी कान्हे जिस्म जान दलील माए बचड़ा घर वारियूं इज्जत हुस्न लिबास निंद्रा तो कराया तू निंद कर मैं जागा मेवा तवांगे खाराया मां खाइण को पाप खीर तहांगे पियारिया मां पीअण को पाप सुभान अल्लाह चओ हर चीज तवा लाए मां तवा को कुछ नथो घुरा हिकड़ी शइ थो घुरा ओ जेका तिन धारन में ये तस्वीर ठाई दमाए या बेजे दर ते न झुका मुझे दर ते झुका मुझे की घुर्द जाए येड़ो हिन ते आ एरे एरे तक कुछ तुझो रब के न खपे ही शइ छो त मसइलो आहे गैरत जो हेॾे साद सादिया के नबी तो चए साद तू गैरत वारो आए तो खो वधीक मां मोहम्मद गैरत वारो आ मां मोहम्मद खो वधीक अल्लाह गैरत वारो अज हे लफ्ज़ ॿुधो गैरत वारनि खे अल्लाह पसंद कंदो आहे निंड न करे खुदा तो पनाह दे तुझे असांजे घर वारी दे न्याणी दे भेड़ दे अम्मा दे को न्यारे कुहाड़ियूं बंदूकां लठियूं हे छा थो करे तूं केरु थींदो आहे किने कतरे मां ठहियो आहे एॾी गैरत थी अचई असली त गैरत जो मालिक रब आहे सुभान अल्लाह चओ ॾाढा मथो हिकु ॾिनई त मुंहिंजे दर ते झुका ज़बान बन ॾिनई त गैर के भी सद मां के भी ज़बान हिक ॾिनी माए वकाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम या वो आयत बड़ी दमा जेका काबतुल्लाह जे गिलाफ ते लिखी पई आहे हतीम वारे पासे ॾियऊं अल्लाह जल काबे जो तवाफ नसीब करई ॾाढो आमीन चओ ज़बान भी हिक ऐं दिलियूं घणियूं हिक ज़ालिम मुशरिक घणा चवंदा आहिनि साईं फलाणा दोस्त तुझी जाइ हिते आहे अर्श वारो थो चइनि इहा दिल भी हिक दिली मां भी हिकु हाँ इन में मांखे जाइ दे त जन्नत में मां जाइ अहिड़ा भी माण्हू जेके पया निंड में आहिनि पर दिल ज़िक्र में थी हले ज़िक्र ते ॿियो ॻाल्हायां या अय्युहल्लज़ीन आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ये दो घणे में घणो याद कयो माई मरियम बंद कमरे में जो रब के पई सॾे कंहिंखे ॾाढा ॻाल्हायो छत चीरे अणमुदाइदा मेवा खाराई आयो ज़करिया अलैहिस्सलाम चवेस तो हे मेवा काढो आया त जवाब में चई द बाबा हे ॾिस मेवो हिन जी मुंद आहे चई न
हिल जी मुंद चैन हिल जी मुंद चैन चेबो बाबा जे मगन जे दर ते वञा त मुंद वारा मेवा उजला बंद कमरे में छत चीरे और मुंदा दा मेवा माखे खारण वारी अल्लाह जी ज़ात वह नंढड़ी भी तो के मारे वही मुशरिक हलो अगे नेरन मंजन गड्ढे ॾींदई मलाइक एक डंडे सां कबर में पासरियूं भॼी पेंदई पर मोमिन मुवहिद थी मोए चवंदई हिन कबर में निंड कर ये पहिरीं राति घोट कुंवार सां आराम ईंदो मज़ा थी उते ॾींहंनि जे हयातीअ कारण आख़िरत तबाह थो करे हाणे करे वठ उते जो उते ज़करिया नबीअ खे जवाब ॾिनई त मां कंहिंजे दर ते न वई आहियां क़ालत हुव मिन इंदिल्लाह ज़बानी वाज न थी मथा चई ॻाल्हियूं थो कंदो वञे हिन क़ुरान मरियम इहे लफ़्ज़ ॻाल्हाया त मेवा जेके आया आहिनि इहे अलाह जे तरफ़ां काॾों अलाह उन्हीअ खे यादि कंदो कर मथो हिकु ॿुध ॿुध ज़बान हिकु दिलि हिकु ऐं पीअर घणा ईअं को चवंदो त हे बि पीउ आहे हे बि आहे हे बि आहे गैरत थी अचे त अबो हिकु आहे अरे जे अबो हिकु आहे त मां बि हिकु आहियां इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम टियों पारो सूरत बारो ॿियो सूरत बकरा मिठो क़ुरान रुकू टियों पारो ॿियो खोले ॾिस क़ुरान हिन खे खोली ले हिन जी माना पढ़दे त सॼो जान आईने जी नज़र ईंदी गौसपुर में हिकिड़ो माण्हू मिलियो मासा होटल हुजे रोड ते वॾो मां गाॾीअ मां लथुमि ॿाह खां वठी बेंच ते विहारे चए मौलाना तव्हांजे जमात जो भी माण्हू मौलवी मिलियो हुन फ़र्क़े जो भी भाऊ वारनि जो उहो भी मिलियो ॿिली खां पुछियुमि त असां कंहिंजे गॾु लॻूं तो वारे लफ़्ज़ अहिड़ा चया त उनखे बि छॾ असांखे बि छॾ ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जे अंग्रेज़ सां टक्कर खाधो जंहिंजी अञा निशानी खीर थर बिराद में मस्जिद बीठी आहे सुभान अल्लाह जो जे उन सिंधीअ में तर्जुमो कयो आहे क़ुरान जो उन जी माना पर सॼो जहान आईने जी नज़र ईंदी जे रोज़ानो सिपारो पढ़दोस पोइ माना सां एमी पढ़ियमि अञा 3 पारा ई पूरा न कयमि त हक़ सम्झ में अची वियो त हक़ वारी जमात तव्हांजी आहे इन वीचारे नारो दर्द सां आयो तव्हांजे ज़बान ते अलाह जो नालो नथो अचे त पोइ कंदो छा हाली त ईअं दर्द सां रब जो नालो वठे आहे अड़े टके जो बाल आहे उहो कुटिजे थो टीवीअ में त उहा मैच ॾिसी कूकां थो करे में लूसण में कणक में गऊं घिराई त रड़ियूं कंदो आहे जे ज़बान ॾिनी थी
उन्हीं जे नाले के न ज़बान ते बुलंद कंदो कर त रब तोखे मथे कराई चुमियूं ॼाऊं न ज़बान के जगा ज़िक्र करे रब जो ये ज़िक्र आ हाँ ला इलाहा इल्लल्लाह भी ज़िक्र आ अल्लाह भी ज़िक्र हू भी ज़िक्र पर वडे में वडो ज़िक्र नमाज़ आ फरमाए तो इन्ना सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल ज़िक्रुल्लाहि अकबर गालियूं काॾे कने जाको वेठो कुरान पढ़ियो आहे इंशाअल्लाह हिन जे करे तव्हांजो बेड़ो भी पार असांजो भी पार हाँ बस शयूं जेके हिन उम्मत खे मिलियूं आहिनि जो कंहिंखे न मिलियूं आहिनि हिकु कलामुल्लाह ॿियो रसूलुल्लाह कंबर वारा कुरान शफ़ाअत कई तभी तुझी जा जन्नत मोहम्मद मुस्तफ़ा शफ़ाअत कई तभी तुझी जा जन्नत खपे तो बीच तो नहीं हेड़ियूं मस्जिदियूं तो ठाराए 10 लख अल्लाह जे नाले ते छो तो मन राज़ी थे का जन्नत में जाए ओडे मदरसन में असांजी जमात जा मदरसा हुकूमत को रुपयो भी न ये जमात कुर्बानी कंदी आ इन तुझे 5 रुपए में हे तालिब नबी जा मेहमान जेके पंध कंदा आहिनि त मलाक इन्हनि खे पर विछाए ॿुधी छॾे उन्हनि जी ख़िदमत थो करे छो त मन जन्नत में जाइ मिले बुखिया तो खाराए उघाड़ा तो ढकाए 5 लख खर्च करे हज करे आए अल्लाह करे दर खुली पवन मक्के मदीने जा ते उम्रे वारा खुशी में नथा मापेन हाजी खुशी में नथा मापेन मानो हाजिन ते कावड़ियल अरे हया हया अचे ए कुरान अॻे मां 2016 में हुयुमि जंहिं हाजी मर्द अम्मा न्याणीअ जे ज़बान ते इहे लफ़्ज़ रब जेके न आया थी उन्हनि खे बि आन उन्हनि खे बि आन इहे ॿिया दुआयूं घुरनि अल्लाह अल्लाह जेके न आया थी उन्हनि खे आन अल्लाह जेके पोइते आहिनि उन्हनि जूं ख़तायूं बि माफ़ कर इन गिलाफ के चिंबड़िया पिया मानुन जे बच्चन ला दुआयूं पिया घुरनि कावड़ भी हाजिन ते लख खर्च करे वञनि तव्हां लाइ दुआ पाड़े लाइ दुआ दोस्तनि लाइ दुआ पंहिंजे लाइ दुआ छो त उते वहे थो दरियाव रहमत जो छड़ो हथनि करण जी देर आहे न हीअं गिलाफ काबे जेके हिकिड़ो पंजाब जो माण्हू हो खलका रोआरे विधई हतीम जे पासे ॾों चिंबड़ियो पियो मां बि उन पासे ॾों वो सिराइकीअ में पियो चए ए मेरे रब मांखे हाणे सिराइकी अचे नथी चए पियो मुंहिंजा अल्लाह ॿियो कोई कोन्हे तोखां सवा तुंहिंजे दरवाज़े ते आयो आहियां जे तूं माफ़ न करे त काॾे वञा रड़ियूं पियो करे गोड़ा दाढ़ीअ ते पिया किन त अल्लाह मूंखे यकीन आहे तूं ख़ाली न मोटाईंदे आंदो की तो मुंहिंजो ख़तायूं माफ़ कर ईअं था रोइनि माण्हू ऐं उते जेकी घुर मिले थो हिकिड़े दुआ घुरी त मुंहिंजा रब मूंखे पुटनि जो मोहताज बि न कजां असांजो माइटो दुआ क़बूल थी हज करे मोटी आयो 8 ॾींहं अल्लाह खे प्यारो थी औलाद जी मोहताजी भी दुखी आ खुदा शल मोहताज न करे आमीन चओ 5 साल हेरे सूमरो माइट शिकारपुर में मांखे चई मुंहिंजी घरवारी 5 साल आ बिस्तरे ते पई आ मारे तक मौलाना दुआ घुर हिकिड़ी न्याणी आ उहा उन जी ख़िदमत थी करे पढ़ाया भी नथो
ये न्याणी पढ़ना या तो इनकी खिदमत केर करे दुआ घुरो तो अल्लाह इनके पंहिंजो करे तो न्याणी मुझी वांदी थे तो मां न्याणी के पढ़ाया अगे न मरा अच्छी दाढ़ी लिंग डखन पिया गोड़ा दाढ़ी ते किरन पिया यो छा हो यो खौफ हो अल्लाह खौफ हुयो निकरी तड़ी तो टपा दींदो होते कब्र वही थी विसरी आखिरत वही थी विसरी मौत याद कोने याद उन्हीं के कर जे ये ज़ुबान ॾिनी सुभान अल्लाह जो जिक्र कयो भाई काहे थींदो यार 10 मिनटन में दुआ था मुझी तो दिल ही न ठरी आहे इन कुराड़े के 2 कलाक हुजन सुभान अल्लाह वेठो दाए बेजुमे दे ईंदा ही कोन ॾाढो चओ सुभान अल्लाह इहो तुंहिंजो ईमान आहे अल्लाह तोखे अञा मथे कर इहा तुंहिंजी हिन सां मोहबत आहे मोमिन जी मोहबत आई कुरान चुमियूं ॾिया उन ज़बान खे जेका ज़िक्र करे रब जो हिकिड़ो सहाबी आहे सियारे जी रात आहे नबी से ॿिए सहाबे खे चयो मां सां गॾिजी हल त मां ग़ुलामनि जो इम्तिहान वठां त कहिड़ा निंड में आहिनि कहिड़ा जागिन था असां अध रात जो इलेक्शन गिटीअ में कंहिंखे पुरिया जेल में रसो ढोर कंहिंजा कढा पादर जेॾी मोबाइल गंदा प्रोग्राम ॾिसी ऐं निंड करे मरी वए त किनो थी मरदे पर जे क़ुरान पढ़ंदे ॿुधंदे मौत आई पोइ तुंहिंजे जनाज़े में कंबर वारा माण्हू त ईंदा पर आसमान को लही मलाइक बि जनाज़ा ॾिसंदो कर आलिमनि जा जनाज़ा ॾिसंदो कर बुज़ुर्गनि जा जनाज़ा ॾिसंदो कर अल्लाह वारनि जा जनाज़ा ॾिसंदो कर क़ुरान जे आशिक़नि जा सब चओ सुभान अल्लाह अर्ज़ पे कई साईं गॾिजी विया अधु रात जो हिकिड़े साहबीअ जे दर ते त क़ुरान पियो पढ़े छा पियो पढ़े क़ुरान वरी अॻिते विया ॿिए साहबीअ जे दर ते आया उहो बि क़ुरान पियो पढ़े अहिड़ो क़ुरान पढ़ियई हुज़ूर खे रोआड़े विधई अज़ाननि ताईं क़ुरान पढ़ियई सुबुह जो निमाज़ ते आयो पुट टोपे ॾिन क़ुरान पढ़ियो रात चई हा जे वाह जे क़ुरान पढ़ियो थी मांखे रोआरे विधो थी ओरे आ मां सां भाकुर पा जंहिंजे सीने सां मुस्तफ़ा जो सीनो मुबारक मिलियो ताक़त भाउ खे जो साड़े सुभान अल्लाह चओ हिजरे अस्वद पत्थर आ काबतुल्लाह जे कुंड में दीवार में फिट थियल हाजी उमरे वारा धिका था खाइनि तभी चए थो त चुमी ॾियां छो इन करे तंहिंखे मोहम्मद मुस्तफ़ा चुमी ॾिनी आहे मन मां ख़तादार जा चप उते लॻियल जाते रसूलुल्लाह जा चप मुबारक लॻाउनि उन साहबीअ खे भाकुर विझी चयऊं ओरे आ भाकुर तबाल इहा ज़ुबान ओरे कर त इन ते मां मोहम्मद चुनी ॾियां अहिड़ो क़ुरान पढ़ियो थी मांखे रोआरे विधो थी साहबी थो चए काश जे ख़बर हुजे हा त मोहम्मद मुस्तफ़ा क़ुरान थो ॿुधे त अञा ठाहे पढ़ा वरतिल क़ुरान तरतीला सुभान अल्लाह ते कयो इन में हुक्म आहे त हिनखे ठाहे पढ़
हिकिड़ा हाफ़िज़ रमज़ान में ईअं पढ़ंदा आहिनि ॼण शालीमार रेल हलो हल, ॿिया अहिड़ो क़ुर पढ़ंदा आहिनि जो पारो सवा पारो पर अहिड़ो मिठो पढ़ंदा आहिनि जो ॿ पारा पढ़नि त रोज़नि जो थक ई लही वञे। ऐं हिन में सुकून आहे। ॾाढा चओ सुभान अल्लाह। क़ुर में सुकून आहे, पर जेके हिन जे कढ लॻा उहे कमाए विया। हाणे जंहिंखे नबी साईं चुमी ॾियनि इनखे बाहि साड़ींदी। ॾाढा न ॻाल्हाए तॾहिं फरमातो वसीक़ल्लज़ी नत्तक़ऊ रब्बहुम इलल जन्नत ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम खज़नतुहा सलामुन अलैकुम। खोलिया वेंदा दरवाज़ा जन्नत जा कंहिंजे लाइ, वज़ीरनि लाइ, अमीरनि लाइ, नवाबनि लाइ, कामोरनि लाइ। चईं न वलम यख्श इल्लल्लाह। जेके रब खां दिल इहा पहिरियों निशानी मोमिन जी आहे। मुशरिक खे चयईं क़ुर में त तोते जन्नत हराम, जन्नत हराम। मोमिन खे चयईं तुंहिंजे लाइ जन्नत सिंगारे छॾींदमि। मुशरिक खे चयईं अल्लाह बरीउम मिनल मुशरिकीन व रसूलुहु। तौबा सूरत, तौबा जो मुंड 10 पारो क़ुर हिन में चई त मुशरिकनि खां मां रब बि बेज़ार रसूल बि। पोइ अम्मा त बेज़ार अबो बि ॿाहिरि बि रब रसूल बि। पोइ बचंदो बाहि खां। ॾाढा ऐं मोमिन खां अल्लाह बि राज़ी त अल्लाह जो रसूल बि राज़ी। वेहो अब्बा वे, नंढड़े खे विहार। 5 मिंट बाक़ी मारे कंदे खोलिया वेंदा दरवाज़ा जन्नत जा कंहिंजे लाइ, जंहिं मोमिननि जे लाइ साल रहाईंदे 2 5 चईं न चवे तो तिबतुम फदखुलूहा खालिदीन। हमेशा रहंदा, मज़ा पिया वणींदा जन्नत में। वलियन जी ज़ियारत, शहीदन जी ज़ियारत, इमामन जी ज़ियारत, सहाबा जी ज़ियारत, नबियन जी ज़ियारत, मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार, अल्लाह जे ज़ात जो रूबरू दीदार। हीअ रब खे ॾिसंदा जे तूं असां वेठा उहे केरु। हिकु शिरक न कर, 2 अमल सालिह कर, 70,000 पर्दा परे करे रब दीदार कराईंदन। वजूह हुई यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा। अल्लाह अल्लाह वॾो मज़ो आहे क़ुर। सुभान अल्लाह जो हीअं रब दीदार कराईंदो। पर्दा परे थी वेंदा, हटी वेंदा। अल्लाह जो दीदार सॼी दुनिया विसरी वेंदी। हे सोनो आखिरी लफ़्ज़ थी
मौलवी सुनो कारी साहब सुनो जमात सुनी नबी सुना हजरत यूसुफ सुनो इदरीस पैगंबर सुनो मोहम्मद मुस्तफा जो सुनन जो सरदार जॾहिं जिब्रील अम्मा के चयो बच्चो काथे आ या छो कपड़ो परे करे ज़ियारत जो की त छा पियो चए ऐ मोहम्मद जी अम्मा आदम को वठी ईसा नबी अथई जेके नबी आया उहे भी मां ॾिठा पर मोहम्मद गरीब जहिड़ो हसीन मां जिब्रील जे अखे ॾिठो ई न आहे सुभान अल्लाह चओ त पोइ कंबर वारा वो रब केॾो न सुहिणो हूंदो जे जहान सुहिणो कयो आहे सॼो उहो केॾो न सुहिणो हूंदो उहो दीदार कराईंदो जो मुवहिदनि खे मोमिननि खे अमलनि सालिहनि वारनि खे रब त सुहिणो आहे पर नाला भी सुहिणा अथसि वलहुल अस्माउल हुस्ना इंशाअल्लाह रब जो दीदार करे जो दुख ही लही वेंदा अल्लाह ताला इन मदरसे के आबाद करे चंदो बंदो नथो क्या मता जे मौलवी इहो अर्ज़ कयूं थो वञां त इन मदरसे जी पारत अथव साईं हुयो कारी साहब मोहम्मद आलम रहमतुल्लाह अलैह अड़े जंहिंजा हज़ारे शागिर्द उहो भी न रहियो रब ॾे रवानो थी वियो अल्लाह तव्हांखे वधाईंदो जो हिन जो तामन कंदा ई जो मदरसे जो इंशाअल्लाह जेसि ताईं जीअरा हूंदव न बुखिया हूंदव न उञा हूंदव आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्म सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम ऐ अल्लाह इन इदारे के आबाद फरमा अल्लाह इन मस्जिद के आबाद फरमा साईं अब्दुल अजीज साहब सिख मूंखे घुरायो आहे तुझे कुरान जे करे ऐ अल्लाह जमात ॿुधो आहे समूरनि खे हिदायत वारो कर शिरक जी बूंद बढ़ाओ ख़त्म कर मुवहिद करे रहा मुवहिद करे मार बाहि वारे अज़ाब को बचा औलाद जंहिंजी सालियो न आहे उन्हनि खे सालियो कर जंहिंखे औलाद कोन्हे उनखे सालियो औलाद नरीना अता कर अल्लाह जन वटि न्याणियूं वेठियूं आहिनि उन्हनि जे लाइ वाह कर मदद कर अल्लाह ज़ालिमन हुक्मराननि मां जिंद छॾणा मदद फरमा करने वारनि जी मदद फरमा मौलाना फज़ल रहमान साहब जी हिफ़ाज़त फरमा हक़ वारनि आलमनि क़ुरान वारनि हिन जमाअतनि मुवहिदनि जी मदद भी कर हिफ़ाज़त भी कर पंहिंजे फज़ल जी नज़र कर जमात जो क़ुरान ॿुधण मां बेकार जो पढ़ण क़बूल फरमा ऐ अल्लाह जी हिन मस्जिद में गॾु कयो थी जन्नत में ईअं गॾु कजां अल्लाहुम्मा इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन अल्लाह सॼी जमात ते राज़ी थी जेके अण घुरियो ख़ैर तुझे नाले ते था ॾियनि रब तो क़ुरान में वाइदो कयो आहे त मां उन्हनि खे ॾहूं करे मोटाए ॾींदो आहियां तू भी सचो है तुझा वायदा भी सच्चा अल्लाह हिन मदरसे के आबाद फरमा ऐ अल्लाह हितों हाफ़िज़ निकिरनि कारी कुरान जा निकिरनि ये ॻोठनि में पढ़ाइनि साईं जन जी महिनत भी क़बूल पर जन जो तावन मदरसे आहे उन्हनि जे ख़ैर खे भी रब क़बूल फरमा जेके अस्पतालनि में बीमार घरनि में आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा जंहिंजो अबो जंहिंजी अम्मा जंहिंजा भाउर मरी आया आहिनि तोॾे अल्लाह हिन क़ुरान ऐं ख़ैर जे करे उन्हनि जूं क़बरां रोशन फरमा राज़ी थी इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन अल्लाह घुरण नथो अचे अण घुरियो खज़ाने मां ॾे रहम फरमा दुनिया में रहाए त दीन ते रहा इस्लाम ते रहा मारे त कलमे वारो मौत नसीब कर सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद सुन्नत पढ़दा